लिखण के सिंधी सही लिखण न थी अचे तंहिंजे करे हिकु कतलगाह मां तब्दील थिए ऐं अंग्रेजी खे उहो मक़ाम मिले जो वर्ल्ड लैंग्वेज जो आहे। बावजूद तुम 80 सालनि जी उमिरि में अंग्रेजी सिखियो चई तोसां ख़ैर त आहे चयाऊं मरी वेंसि पोइ उते मार्क्स वेठो हूंदो मूंखां पुछंदो ॿोलीअ पंहिंजे जर्मन में मूंखे त अचे कान जवाबु कहिड़ो ॾींदोसांसि तंहिं करे अंग्रेजी तूं सिखां त हू अंग्रेजी ॻाल्हाए ऐं अंग्रेजी ॻाल्हायां ॿोलियुनि जी इहा इम्पोर्टेंस आहे तंहिं करे मुंहुं थिए। तंहिंखां पोइ असांजा माण्हू जेको नौजवान तबिको नओं दौरु आहे उहे आशिक़ मिज़ाज थियनि वापारी बिज़नेस इंटरकेटिव वारा माण्हू न थियनि उन्हनि खे इश्क हुजे त पंहिंजे क़ौम पंहिंजे वतन खे असीं आसमान जी बुलंदीअ ते पहतल क़ौमनि जे बराबरि आणियूं जीअं महबूब सां इश्क कबो आहे इश्क हुजे ऐं हिते न चवां त मां हेसि ताईं रजिस्ट्रार थी वञा ऐं सूबेदार थी वञा मुंहिंजो नुक़सानु थी वियो आशिक़ त साहिबु कोन कंदो न बुढ त बन बीठो हो बर में जेके वेड़े ते वेहियूं वलड़ियूं हलिया मजनी वांगुरु बीठो न हिसाबु किताबु न कंदो न ॿियो वरी हुजे कलंदर मिज़ाज कान पुछा दरवेश रखनि था कई अचनि था कई ऐं थाणे ते 2 राति वियुसि त थर्ड चयो चऊं हीअ रसोई पर इहो रसोई हेॾो वॾो माण्हू हीअ त पुराणा कपिड़ा पिया आहिनि हीअ साॻियो रसोई पर चवंदो वियो न हाणे हिते सुप्रीम कोर्ट जो वकील थी त कोन्हेसि कान पुछा दरवेश रखनि था कई अचनि था कई वञनि था दुनिया जी आहे दिलि बीमारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी पाण न ॼाणूं दुनियादारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी तवंगरनि जी ताबेदारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी पाण न ॼाणूं दुनियादारी उहो जॾहिं तवंगरनि जे ताबेदारी खां आज़ादु थी हुन इश्क जे पुठियां हले ऐं पोइ इल्म जा 7 समुंड न 70 समूंड भेटे ग़ैर ज़रूरी इल्मु पिराए मूं सॼी उमिरि ग़ैर ज़रूरी इल्मु पिरायो आहे मुंहिंजो हुन सां वास्तो ई कोन हुओ पहिरीं ममताज़ दमसाज़ फलाणा इश्की किताब मोहम्मद इब्न क़ासिम पोइ जेको जर्मन अदब त लॻसि जर्मन अदब ई कोन्हे 5 सालनि जी उमिरि में 5 दर्जे खां मूं अंग्रेजी नावल पढ़िया आहिनि जेको विक्टोरियन दौर जा सभु नावल मूं पढ़िया जेके मूंखे मिलिया डिकिंस खां वठी सॼो रिसल्ट वॉल्टर स्कॉट फलाणा जर्मन नावल फ्रेंच नावल रशियन नावल त सभु पढ़िया अथऊं सभु ग़ैर ज़रूरी अहिड़ा पढ़ियासीं जिन जी ॿुधण वारो माण्हू कोन हो उहो ईअं चयो आहे त अॼु तोखे इहे ॻाल्हियूं पियो ॿुधायां जेके आउं सम्झां थो तूं सम्झंदे जॾहिं पर मुंहिंजी दिलि इन लाइ चाहे थी त काश उहो ॾींहुं अचे जॾहिं आउं तोखे उहे ॻाल्हियूं ॿुधायां जेके आउं करणु चाहियां थो पर मूंखे पका तूं सम्झंदे कोन उहे ॻाल्हियूं हिते असीं नंढड़ियूं ॻाल्हियूं करियूं था यूरोप में अमेरिका में असीं ॿियूं ॻाल्हियूं करियूं था चीन में ॿियूं ॻाल्हियूं कंदा ऐं रूसियनि सां ॿियूं ॻाल्हियूं करियूं था बहस वॾा करियूं था बहस असल उते थींदा कैनेडा में इंग्लैंड में अमेरिका में हीअं असांजा माण्हू बि ईअं हुजनि ऐं पोइ उन खां पोइ ॿियो वसफ़ आहे त उहे माण्हू मज़दूर हुजनि सिंध जो माण्हू मज़दूर थिए मां एतिरो पढ़ियल आहियां मां नवाज़ बाबा किताब खणो त डोड़ करे वञी करे अचु हीअ शइ खुटला पेन वञी फलाणे वठी अचु हीअ मामान फलाणे वठी अचु चांडियो भॼी वियो अलाए किथे लिखी ॻोल्हे पकिड़े वठी अचुसि हिते वठी अचूं माना जीअं ॿारहाड़िया माण्हू मज़ूर थियनि था तीअं हलो अञा बाबा मज़ूर माण्हू न पंहिंजे कमु पंहिंजे पोरे पंहिंजे क़ौम जे बचाव जी जंग आहे हिन में 50 साल कंदा 100 ॾींदा चऊं तंहिंखां पोइ आहे त सिपाही हुजे लतीफ़ साईं चयो हथे चके कातीअ विड़ जे वेरीअ सां बंदूक न बंदूक ई कान्हे अड़े त चक त हो चक त वञे सां यानी सिपाही माण्हू जेको विड़े हिन सभु जी ॻाल्हि के सकरा ज़हर पियालो पीतो ऐं ज़हर पीअंसि ऐं हुनखे ज़हर पियारिजे ऐं पाण पीअंसि मूंखे बि धंधो करे ऐं ज़हर पीअंसि हुनखे छो न ज़हर पियारिजे ॿी ॻाल्हि जॾहिं तव्हां कंहिं मक़सद अज़ीम जे पुठियां वञो था त उन सां फ़क़ति तलक ख़्यालु रखो उनजा सभु टिपण खणी वज़ीर अज़म थियां रूस जी जाइ ते वियां बाबा तूं हिन मुल्क जे निजात ॾियारींदड़ जे काफ़िले में शरीक आई न तव्हांजी मर्ज़ी फ़क़ति एतिरी हुअणु खपे इहो तुंहिंजे लाइ बसि